अस्सलाम वालेकुम नादरीन, माया खालिद कलियार K1 न्यूज़ नेटवर्क सदर। खबरुन जी तफसील। सिंध क्लर्क्स एसोसिएशन एजुकेशन विंग सिंध ऑफिस हाउस नंबर A40 में क़ाइम मक़ाम चेयरमैन ग़ुलाम शबीर चांडियो जी निगरानी हेठ तंज़ीम जो गडियल इजलास थी गुज़रियो, जंहिंमें गडियल राय मूजिब 2 सालनि लाइ नई बॉडी चूंडी वई, जंहिंजो बाक़ाइदगी सां नोटिफिकेशन जारी कयो वियो। उहिदेदारनि जा नाला हिन रीत आहिनि: सदर वाजिद अली सियाल, सीनियर वाइस प्रेसिडेंट हाजी खान बुघियो, सीनियर वाइस प्रेसिडेंट हज़ार खान लुंड, सीनियर वाइस प्रेसिडेंट मंजूर अली, जनरल सेक्रेटरी शाह मोहम्मद कीरियो। वाजिद अली सियाल सदर क्लर्क्स एसोसिएशन एजुकेशन डिपार्टमेंट सिंध जे सदर चयो त असां हर हाल में पंहिंजा हक़ वठी रहंदासीं ऐं जेके बि क्लर्क एसोसिएशन जा मामला आहिनि उन्हनि खे चङी तरह सां हल कराइण जी कोशिश कंदासीं। चेयरमैन शबीर चांडियो चयो त नई बॉडी में मूंखे उमेदूं आहिनि, इंशाअल्लाह नई बॉडी जेकी चूंडिजी आई आहे, उम्मीद आहे त ही तमामु बहितरीन नमूने सां पूरी सिंध में कमु कंदी। K1 न्यूज़ नेटवर्क हैदराबाद।